₹5 लख वठी नौकरी छोकिरे खे रब नवाज़ नबड़ो नथो ॾे। उन खां पोइ छोकिरे जो शनाख़ती कार्ड कागज़ लिकाए छॾिया अथई। मुंहिंजी जेकी सॼी मिल्कियत इन खे ॾिनी आहे चई नौकरी खां बाद में मां बाक़ी ₹2 लख वठंदुमि। बिलाल साहब खे बि अपील कयां थो, SP साहब खे बि, जाम खान खे बि, चए थो त मां बस चीफ साहब मुख़्तियार अबड़े जो मासात आहे ऐं हिते वॾी दादागिरी करे थो ऐं वॾो हिकिड़ो ज़ालिम माण्हू आहे। न त मां ख़ुदकशी बि कंदुमि, काॾे वञा ग़रीब माण्हू। मां पुटु सिजाद लाइ हुनखे ₹5 लख न बाद में चई ₹2 लख मूंखे ॾिजो। उन खां पोइ कार्ड बि पाण वरितसि, कागज़ बि पाण वरितसि, समूरी मुंहिंजी महिनत जा पैसा हिन वटि आहिनि। मां बिलाल साहब खे बि अपील थो कयां, दिले सदर खे थो कयां, जाम खान खे थो कयां, गुलाम मुस्तफ़ा लेगारी साहब खे थो कयां, SP साहब लेगारी खे थो चवां, मीर इजाज़ खे थो चवां, ख़ुदा खान इन जो नोटिस वठो या मां ख़ुदकशी कंदुमि या पाण खे पाण साड़ंदुमि। इहो कहिड़ो कानून आहे? हिकु ग़रीब कामरेड खे लुटियो वियो आहे ऐं मां मेह खपाए घर जो सोन खपाए हिनखे ₹5 लख ॾियां। मूंखे मोतमार धमकी थो ॾे। ख़ुदा खान हर मां ऑफिसर खे अपील थो कयां, एजुकेशन वारे SP खे, हिन SP कमल सिलियार खे इन ॻाल्हि जो नोटिस वठो। ख़ुदा खान उन ॾींहुं आयो आहे, मुंहिंजा छोकिरा क़ुर पाक खणी फिरिया, धमकी ॾिनी अथई मोतमार। त चयो त मां कहिड़ो दरवाज़ो खड़कायां? ज़ुल्फ़िकार अली भुटे कोठी, मां हिन पार्टी में ढुकियल आहे, मां हिकिड़ो वॾो शरीफ़ इंसान आहे। ख़ुदा खान मुंहिंजी अपील कयो या मां पाण खे पाण साड़ंदुमि या इन खां मूंखे पैसा वापसि करे ॾियो, कागज़ वापसि करे ॾियो, शनाख़ती कार्ड छोकिरे जो वापसि कयो। मां जीअं भुटो चई त पंहिंजी